व शाने अस्हाबे मुस्तफा। जी जी मुझा दोस्त इन बिन मौज़ुन ते मुखे ॻाल्हाइणो आहे। याद रखी छॾ मुझा अदा, याद रखी छॾ मुझा अदा। मुझे मुस्तफ़ा जा सहाबी बि हुज़ूर खे ॾाढा प्यारा। मुझे मुस्तफ़ा जा बचड़ा त आहिनि ई दिल वारा। असांखे मदीने जे मीर खे राज़ी करणो आहे, असांखे अल्लाह जे ज़ात खे राज़ी करणो आहे। हिकु दफ़ो तव्हां दुरूद पढ़ो त मां क़ुरान जी आयत जेका तिलावत कई आहे उन जो तर्जुमो कयां या उन जे ज़िमन में मां महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा फरमान बयान कयां। पर दिल तॾहिं ठरंदी जॾहिं चइनी पासनि खां दिल खोले चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल माशाअल्लाह माशाअल्लाह वसल्लम अलैका या हबीब। दिल पर आस्ते आस्ते कुरान तो पढ़िया का इन जे करे तो पढ़ा त कंहिंजी निंड न फिटे। मुझा मदीने जा मीर मुर्की जदे अगते हलिया या बियो ॾींहुं थियो अमीर उमर वॾे आवाज़ में कड़के सा कुरान पढ़ी रहे। उमर जी मुझा दिल पर एडो आवाज़ में कुरान छो पियो पढ़ी। आका तव्हां तो फरमायो आ जिते जिते कुरान जो आवाज़ वेंदो आ शैतान दूर भजंदो आ। याद रखी छॾियो मुझा दोस्त अज़ीज़, आहिस्ते पढ़न भी हुजूर जे सहाबा जी सुन्नत आ। ॾाढिया पढ़न भी हुजूर जे सहाबा जी सुन्नत आ। मता चवी त आल खे विसारे छॾे, न न आल त आहे उहा जेके पढ़ंदा पोहन जन खे अजर रब अॻे ई अता करे छॾींदो आ। मां अल्लाह जे कुरान खां कोशिश करे ॿाहिर न वेंदुसि। मां अल्लाह जो कुरान दिल खोले पढ़ंदुसि। मौसम भी खुलियल आहे, जमायत भी मुझे यार जी खुलियल आहे। अल्लाह फरमायो अल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़तुलून व युक़तलून वअदन अलैहि हक़्क़न फित तौरात वल इंजील वल कुरआन। सुभान अल्लाह। वमन औफा बिअहदिही मिनल्लाहि फस्तबशिरू बिबैकुमुल्लज़ी बायअतुम बिही वज़ालिका हुवल फौज़ुल। मान याद रखी छड़ जा अल्लाह पांजे कुरान करीम में वाज़े बयान करे छड़ियो आ। मां खरीद कंदो हां, मां सौदो त कंदो हां, पर सब कैसा को न कंदो हां। मां अल्लाह जो कुरान खोले बयान करे रहियो हां। अल्लाह चवे थो मां खरीदार आहियां, मां सौदो त कंदो हां। अञा सादन लफ्ज़न में तव्हां खे ॾसां जेतिरो खरीदार थोड़ी मिल्कियत वारो जिन्स हल्की वठंदो छो त उन वटि माल थोरो हूंदो। जेको जेतिरो वॾो खरीदार हूंदो उहो जिन्स ओतिरी ओबासी न दे फ़कीर। जेको जेतिरो वधीक ताक़त वारो हूंदो उहो जिन्स ओतिरी ॻाल्हायो, ओहो जिन्स ओतिरी। अञा नथो सम्झो जो मां थो तोखे सम्झायां। जेको कराचीअ मां वॾो ताजिर सीड़जी अचे हितो मूं जहिड़ो मौलवी उज़हा जो जेकॾहिं ढोर वठंदो चवंदो 20,000 घटि मिले पोइ भले थोरो दुबरो ई छो न हुजे। पर जेको कराचीअ जो ताजिर हूंदो चवंदो भले 20 लखनि में मिले पर हुजे अहिड़ो जो उन जहिड़ो कंहिं वटि भी न हुजे। यानी खरीदार जेतिरो मज़बूत हूंदो आ चीज़ भी एतरी मज़बूत खरीद कंदो आ। अचो त पहिरीं ॾिसो खरीदार केरु आहे। इन्नल्लाह अश्तरा, बेशक खरीद करे रहियो आ अल्लाह। सुभान अल्लाह। खरीदार केरा, खरीदार केरा। हाणे खरीदार जॾहिं अल्लाह ॿुधा उनखे जिन्स कहिड़ी खपे। सोची पो बुधाए न अलैहिस्सलाहु बिअहकम
अहकमिल हाकिमीन। अहसिबन नासु अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। कुरान पढ़ो मुसलमानों, कुरान पढ़ो, मुझे बेनियाज रब जे ज़ात बाबरकात फरमायो। अलिफ लाम मीम, अल्लाह जाने, अल्लाह जो महबूब मुस्तफ़ा जाने। अहसिबन नास, रब चवे तो ओ माण्हू तव्हां सोचो वेठा हो, अवां गुमान कया वेठा हो, अवां दिल में ख्याल कयो वेठा हो। कहिड़ो ख्याल कयो वेठा हो? असां ईमान वारा हूं, असां मोमिन हूं। अल्लाह जो कुरान तो चवे, खोलियो सूरह अनकबूत जूं पहिरियों आयतूं। अल्लाह कुरान में तो फरमाए, मता चो त सजण साईं जो मलंगो ॻाल्हि करे वियो। न ज़ुबान सजण साईं जे ग़ुलाम जी आ, मगर तिलावत अल्लाह जो कलाम आ। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो, अवां गुमान कयो वेठा हो, अवां सोचियो वेठा हो, पंहिंजे मुंहं सां मोमिन पाण खे सॾायो वेठा हो। कंहिं पटको ॿधी चयो त मां मोमिन हां, कंहिं मथो उघाड़ो करे चयो त मां मोमिन हां, कंहिं पेर में भलो जुतो पाए चयो त मां मोमिन हां, कंहिं पेर उघाड़ा करे चयो त मोमिन हां, कंहिं ख़ैरात करे चयो मोमिन हां, कंहिं ढोर कुही चयो मोमिन हां। लेकिन मुझो अल्लाह तो फरमाए, जिए तव्हां पंहिंजे पाण जो गुमान करे रहिया हो, मां अल्लाह तव्हां जे गुमान सां बधल न आहियां। तव्हां जे चवण ते तव्हां खे मोमिन डिक्लेयर कोन कंदुसि। मां अल्लाह जे कुदरत जो पंहिंजो निज़ाम आज़माईंदो हां, पोइ मोमिननि खे अलॻि इज़तूं ॾेई छॾींदो हां। सुभान अल्लाह। केरु आज़माईंदो आहे? अल्लाह। जवाब के मां फितरी बनायो आहे, दीनो गैर फितरी ना है, हे दीन फितरी आ। जिए तुझे फितरत में मां अल्लाह रखियो, अबे अम्मा खां रिश्तो वधीक कोन हूंदो आहे। सॼी ज़िंदगी अबो कमाईंदो आहे बच्चन जे लाइ, सॼी ज़िंदगी अम्मा लोड़ींदी आहे बच्चन जे लाइ, कमाई बि उन्हनि जे लाइ, लोड़ी बि उन्हनि जे लाइ, आहे बि उन्हनि जो। पोइ बि आज़माई थो, पोइ बि आज़माई थो त मां अल्लाह जे कुदरत में बि इहा ॻाल्हि मौजूद आहे। मां ॼाणंदो सभिनी खे हां, पर पोइ बि आज़माईंदो हां। मौला कीअं आज़माईंदो है? रब चवे थो, आज़माइण लाइ मुंहिंजी अलॻि अलॻि मर्ज़ी आहे, जंहिंखे जीअं आज़मायां, जंहिंखे जीअं आज़मायां। मुंहिंजा मौला कीअं आज़माईंदो है? अल्लाह ताला फरमाए थो, तूं त कुझु बि नहीं व इज़ बितला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन्न क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा क़ाल व मिन ज़ुर्रियती क़ाल ला यनालु अहदिल ज़ालिमीन। सुभान अल्लाह। कंहिंजे आज़माइश जी रब ॻाल्हि थो करे। ओ 14वीं सदीअ जा मौलाना, अखियूं खोल, कंहिंजे आज़माइश जी रब ॻाल्हि थो करे। चो सुणे खलील जी, कंहिंजी सुणे खलील जी। हा हा, जेको आज़माईंदो आहे, जेको इम्तिहान वठंदो आहे, जंहिंखे पास कंदो आहे, ॾे ख़बर आर्डर ॾींदो आहे या कोन ॾींदो आहे? जवाब ॾियो। जेको कमीशन क्लियर कंदो आहे, को SP बणिजी वेंदो आहे, को DC बणिजी वेंदो आहे। जेका कमीशन क्लियर कंदो आहे, मां इन करे थो खोले